ठाकुर भरियो भाङा न थियो, ॾाढ जो डूंगर डरियो भाङा न थियो, सोच खे अर्पियो कुशादो आसमां, पैर धरती ते धरियो भाङा न थियो। गुज़ारिश आहे सिंधी ॿोली जे निहायती ख़ूबसूरत तख़लीक़ार सिंधी जी संगत लाड़काणे शाख जे सेक्रेटरी ईसा मेमण खे तमामु ख़ूबसूरत नौजवान ॾेखारे असांजो जंहिं ताज़ो सिंधी जी संगत जे तरफ़ां हिकिड़ो किताब पेश आया कयो आहे जंहिंमें दोस्तनि जूं तकलीफ़ूं शामिल आहिनि। मां खेसि वाधायूं ॾियां थो। उहो अचे नवरी मुझे जन्म यरूशलेम में थियो आहे। नवरी मुखे सिलेबस सां प्यार आहे। नवरी को मां पाण सां नो पैगाम खणी आयो आहे। पर को बि न ॼाण छो यरूशलेम जी घुटियूं मुखे ओपियूं नथियूं लॻनि। मरियम न सही आशा जो पुटु सॾाईंदे सराय थींदी आहे ऐं सिलेब खे पंहिंजो मुक़दस सम्झंदो आहे। हीउ सिलेब मुंहिंजे नाम सां ई मनसूब थियल आहे त ख्वाबनि में पाण खे सिलेब ते ई भाईंदो आहियां। मुंहिंजे जिस्म जे हर हिसे में कोका चुगियल आहिनि जेके हरफ़ चुभंदा रहनि था, तारीख़ जूं सदाऊं सद पड़ाड़ो बणिजी मुंहिंजे कननि में गूंजंदियूं रहनि थियूं। तारीख़ जे खूनी गलनि में का यादि रहिजी वई आहे, को अणमुकमल हवालो रहिजी वियो आहे। वरन पुॼाणा दुखी इंसान जे दर्द जी दवा बणजण जी तमन्ना रहे थी। तारीख़ जे खूनी गलनि में को विश्वास पूरो रहिजी वियो आहे, पर शायद मां सदाई पटियल अखियुनि सां ख्वाब ॾिसंदो आहियां। ख्वाब सादा खां बि सुहिणा लॻंदा आहिनि ऐं मूं ॾिठो आहे सिलेब जो वज़न मुंहिंजे वज़न खां वधीक घणो आहे। पर इब्ने मरियम न सही इब्ने आशा बणिजी हिन सिलेब खे पंहिंजे कमज़ोर कुलनि ते खणी तारीख़ जो सदाई पड़ाड़ो बणिजी मुंहंदड़ जे गिचनि में चीख बणजणो आहे।